कायदे-अवाम यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी नवाबशाह जो 13हों कॉन्वोकेशन यूनिवर्सिटी के मल्टीपर्पज़ हॉल में थी गुजरियो। उन मौके ते कायदे-अवाम यूनिवर्सिटी के वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समो ॿुधायो त यूनिवर्सिटी के साल 2018 F में शागिर्दनि ऐं शागिर्दनि में डिग्रियूं तक़सीम कयूं पियूं वञनि, जिन में 2 PhD, 1 मास्टर्स इंजीनियरिंग, 167 बैचलर डिग्रियूं शामिल आहिनि। वाइस चांसलर सलीम रज़ा समो वधीक ॿुधायो त 9 शागिर्दनि खे गोल्ड मेडल ॾिना विया आहिनि, 24 सिल्वर मेडल ॾिना विया आहिनि, जॾहिं त 65 खे मेरिट सर्टिफिकेट ॾिना विया आहिनि। उन मौके ते डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्दियाणियुनि तोड़े शागिर्दनि KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त And I have been received silver and gold medal, and I'm the faculty top as well as the engineering top, and I have received the highest GPA in all over the faculty engineering of science, and I'm happy about it, and I'm so proud of my father. 4 साल असां पढ़ियासीं ऐं अॼु असांखे उनजो जेको फल मिलियो आहे, डिग्री मिली आहे असांखे, असां इलाही ख़ुशि आहियूं। असांजा पेरेंट्स असांखे ॾिसी करे वधीक ख़ुशि था थियनि। इलाही प्राउड मूवमेंट आहे असांजे लाइ। I'm very happy to see this. I received my silver medal. Inshallah, I will serve my country as a teacher. I am now a teacher in Government Boys High School, check number 5. And I will be performing my best for the future of my country. मूंखे पंहिंजा गोल्ड मेडल्स मिलिया आहिनि। ज़ाहिर आहे जेको माण्हू महिनत कंदो उन जो महिनत रंग लाहींदी आहे, ऐं पेरेंट्स बि मूंखे ॾाढो सपोर्ट कयो आहे थ्रू आउट यूनिवर्सिटी, ऐं शुक्रगुज़ार आहियां यूनिवर्सिटी जो जंहिं मूंखे एतिरो क़ाबिल सम्झो ऐं मूंखे अहिड़ियुनि नेमतुनि सां नवाज़ियो आहे। इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट जी ग्रेजुएट आहियां ऐं मूंखे फैकल्टी टॉप ऐं क्लास में फर्स्ट पोजीशन जो गोल्ड मेडल ऐं सिल्वर मेडल अवॉर्ड थियो। सभिनि खां पहिरीं अल्लाह साईं खे उनजी महिरबानियूं आहिनि, हमेशह जे मुंहिंजो हर पॉइंट ते साथ ॾिनो। हिते कॉन्वोकेशन ते मौजूदु आहियां, मूंखे गोल्ड मेडल ऐं सिल्वर मेडल मिलियो आहे, एंड थैंक्स टू दी ऑनरेबल वाइस चांसलर एंड माई टीचर्स एंड माई पेरेंट्स कि मां उन ते पहुची सघी आहियां। ऐं मां ईअं ॾाढो ख़ुशी थी महसूसु कयां, एंड आई एम ऑल्सो फीलिंग वेरी प्राउड, छो जे करे त मुंहिंजा पेरेंट्स बि मौजूदु आहिनि, मुंहिंजा टीचर्स बि मौजूदु आहिनि। मां ॾाढो फ़ख्रु थी महसूसु कयां पाण। हाणे हुनजे नाले जे को टैग लॻी रहियो आहे, इंजीनियर मोहम्मद इसफंजार पौड़। मां तमामु घणो फ़ख्रु महसूसु कयां पियो हुन 13 अकेडमिक कॉन्वोकेशन ऑफ कायदे-अवाम यूनिवर्सिटी, जंहिंमें अॼु मूंखे डिग्री मिली आहे बैचलर्स इन इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग। टेलीकम्युनिकेशन मां ग्रेजुएट कयो आहे, फाइनली 4 सालनि जी डिग्री खां पोइ हाणे असां ग्रेजुएट थिया आहियूं, त तमामु घणी ख़ुशी पई थिए। हिन में मुंहिंजे पेरेंट्स जी दुआयूं आहिनि ऐं मुंहिंजे टीचर्स जो ॾाढो वॾो हथु आहे। माशाल्लाह सां बैचलर ऑफ सिविल इंजीनियरिंग जी मुंहिंजे पेरेंट्स मूंखे ॾाढी मदद कई इन सफ़र में, ऐं टीचरनि जी बि ॾाढी हेल्प हुई। उन्हनि जी मदद खां बग़ैर मां नथो सम्झां त मां पंहिंजी इहा डिग्री हासिल करे सघां पियो। केमिकल इंजीनियरिंग क्वेस्ट नवाबशाह मां ग्रेजुएट थियो आहे, असांजो कॉन्वोकेशन ॾियो ऐं असां पंहिंजी इंजीनियरिंग डिग्री हासिल कई आहे, ऐं जंहिं पोजीशन माणी आहे उन्हनि खे गोल्ड मेडल्स ॾिना विया आहिनि। डिग्री जस्ट अ पीस ऑफ पेपर न आहे, हिन जे पोयां हिकु वॾी महिनत आहे, वालिदेन ऐं उस्तादनि जूं दुआऊं आहिनि। ही मुंहिंजो वालिद साहब मूंसां गॾु बीठो आहे, सो हिन अॼु हिकु असां लाइ प्राउड मूवमेंट आहे जो असांखे 4 सालनि जी जेको महिनत कई उनजो असांखे अॼु नतीजो मिलियो आहे। केमिकल इंजीनियरिंग डिग्री पंहिंजी हासिल कई आहे। हीअ हिकु असांजो पीस ऑफ पेपर न आहे, पर हिन जे पुठियां असांजूं महिनतूं, कावशूं ऐं कोशिशूं आहिनि। उन सां गॾोगॾु असांजे माइटनि जूं जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि जूं वॾियूं कोशिशूं आहिनि, जिन असांखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे। मां अॼु कायदे-अवाम मां पंहिंजी डिग्री कंप्लीट करे बी सिविल ऐं कायदे-अवाम मां पास आउट थियो आहियां, ऐं ॾाढी अॼु मूंखे ख़ुशी आहे। ऐं मुंहिंजा वालिद साहब मूंसां गॾु आहिनि, ऐं मुंहिंजे इहे वालिद साहब जी दुआऊं आहिनि जंहिं असांखे माना एतिरो डिग्री हासिल कराई। कैमरामैन शोभान ख़ासकेली सां गॾु अमीर चांडियो, KTN न्यूज़ नवाबशाह।